अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ख़िलाफ़ तक़रीर करण वारे केस में IMF सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं सईद गनी समेत पीपुल्स पार्टीअ जे 15 अॻुवाणनि खे तलब करे वरितो। PP अॻुवाण पारां चीफ जस्टिस ख़िलाफ़ तक़रीर करण वारे केस में सिंध जे सूबाई वज़ीरनि ऐं 8 मेंबर्स समेत 15 अॻुवाणनि खे नोटिस जारी कया विया। सिंध काबीना में हिकु भेरो ॿीहर फेरफार जो फ़ैसिलो। आपाशी वारे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल खे हटाए ॼाम खान शोरो खे आपाशी खाते जो नओं वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि मंज़ूर वसाण लियाकत आसकाणी ऐं साजिद जोखियो खे सलाहकार या ख़ासि मुआविन मुक़ररु करण जो इम्कान। वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन बंगल खान महर खे एंटी करप्शन जो खातो ॾियण जो इम्कान। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह विच में थियल मुलाक़ात दौरान मंज़ूरी ॾिनी वई। इस्लामाबाद ऐं पेशावर समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में ज़िलज़िले जा लोॾा। शिदत 5.3 रिकॉर्ड कई वई। तहरीक इंसाफ़ जो सरबराह अब्दुल क़यूम नियाज़ी आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो। आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबलीअ में नए क़ाइदे अवान जी चूंड। तहरीक इंसाफ़ जे सरदार अब्दुल क़यूम नियाज़ीअ खे 33 वोट मिलिया। गॾियल अपोज़िशन जे उम्मीदवार चौधरी अब्दुल लतीफ़ 13 वोट खणी सघियो। यूटिलिटी स्टोरनि ते खंडु गिहु खाजरो तेल समेत आम वापे जी 51 शयुनि जे अघनि में वाधि। गिह जे फ़ी किलो अघ में 34 रुपया, खाजरो तेल जे अघ में 46 रुपया वाधि समेत 51 शयुनि जे अघनि में वाधि जो नोटिफिकेशन जारी। नून लीग जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत आवाम ते महांगाईअ जो वधीक भार विझण बदिरां क़ीमतुनि में घटिताई करे। IMF जा शर्त पूरा करण लाइ बिजली, गैस ऐं खाधे जे शयुनि जे अघनि में वाधि ज़ालमाणो क़दम आहे। सिंध समेत समूरे मुल्क में पुलिस जे शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हैदराबाद, दादू, मीरपुर ख़ासि, खैरपुर, फैज़गंज ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं। तालके सकरंड जे ॻोठ हाजी जुमो चौहान जे रहवासी मर्दनि ऐं औरतुनि पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ हुज़ूर बख़्श चौहान, अली हसन चौहान, मीर हसन चौहान, मीर खान चौहान, मीर मोहम्मद ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो आहे त ॻोठ में मुंहिंजी वालिद जी 15 एकड़ ज़मीन आहे, जेका मुंहिंजे वालिद शाह जलालानी, साहब खान जलालानी ऐं माशूक मरी वारनि खे 2015 में मकाते ते ॾिनी हुई। जॾहिं त फ़सुल बि उहे पाण खणंदा हुया। हुननि चयो त 2018 में मज़कूरा बासरनि असांखां कागज़नि ते सहियूं करे धोखे में ज़मीन लिखाए विया। जॾहिं त असांजो कोर्ट में केस हलंदड़ आहे ऐं हिन वक़्तु मज़कूरा बासर असांखे मोतमार धमकियूं ॾियनि था, जिन मां असांखे जान जो ख़तरो आहे। हुननि DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद जे ॻोठ में अरखोसो जे रहवासी पीरसन आबादगार शाह नवाज़ खोसो नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे दाहींदे चयो आहे त जादू माइनर शाख में गुज़िरियल 10 सालनि खां पाणी नथो अचे। हुन चयो त पाणी न अचण जे करे असांजूं ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। फ़सुल न थियण जे करे असां फ़ाक़ाकशीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। असां पंहिंजे औलाद जूं शादियूं बि नथा कराए सघूं। हुन चयो त SDO इरिगेशन मनपसंद ज़मींदारनि खां रिश्वत वठी हुननि खे पाणी विकिरो करे थो, जॾहिं त सर्वेयर ऐं दारोगा बि SDO इरिगेशन जे हुकुम ते हलनि था। उन करे असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त जादू माइनर में पाणी छॾियो वञे त जीअं असां पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं। जीअं त गुज़िरियल ॾींहुं शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में असांजे सदर कलंदर बख़्श फौजदार ते जेको DF निसार नूनारी चक पाए जेको क़ातिलाणो हमलो कयो, शदीद अल्फाज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु हुते पीपुल्स मेडिकल यूनिवर्सिटीअ जे सदर नजफ़ शाह, वलीमुद्दीन मक्सी, नदीम रिंद, फ़कीर अमानुल्लाह ज़रदारी हमदर्दीअ लाइ पहुता ऐं 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। जॾहिं त VC मुतालबा मंज़ूर न कया त सॼे सिंध में सख़्तु एहतिजाज कया वेंदा। मोरो शहर जे वापारी सियासी समाजी शख़्सियत हाजी गुलाब खान आलमानी ठारोशा लॻ कचे जी ज़मीन ते वींदड़ मोड़ियो वेझो
सदूजा वट रस्ते में बीठल हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर जी कोशिश मज़ाहिमत ते हथियारबंदनि खेसि गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। हथियारबंदनि फौरू फरार थी विया जॾहिं त ज़ख़्मी वापारीअ खे खणी नौशरो फिरोज़ अस्पताल पहुचायो वियो, जिथे फर्स्ट एड ॾियण बैदि नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। इतला मिलण बैदि सरदार उस्मान खान आलमाणी, ज़ुल्फ़कार अली, सेठ अहमद खान, मुमताज़ अली आलमाणी समेत बिरादरीअ जा सवें माण्हू वॾे तइदाद में पहुची विया। जॾहिं त वाक़े जी रिपोर्ट थाणे ते दाख़िल, पुलिस का बि कार्रवाई न कई। नौशरो फिरोज़ जी रहवासण मिसमात अमीना वगण पंहिंजे ससु ऐं सहुरे ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त मुंहिंजो सहुरो गुलाम सरवर वगण, जेको पुलिस एहलकार आहे, ऐं मुंहिंजी ससु ऐं उन्हीअ जूं धीअरूं मिली भगत करे मूंखे मारकुट करे तशदुद कंदियूं आहिनि। मुड़ुस जे घर मां कढी छॾियो आहे, जंहिं करे मां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। मूं अहिड़ी शिकायत नौशरो फिरोज़ पुलिस खे ॾिनी आहे, पर को बि तदारुक नथो करे। हुननि वसवारनि अमलदारनि समेत DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो आहे त मूंखे पंहिंजे घर में रहणु ॾिनो वञे। मोरो वेझो ॻोठु साओ ढोरो में दरगाह हाफ़िज़ अली मुराद जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि जो मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिंजी अॻुवाणी मिसमात शबीरा ज़ाल हाकिम अली ऐं औरतुनि जो भाउ अनवर अली ओड करे रहिया हुआ, जिते हुननि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असां घर में मौजूदु न हुआसीं, जंहिंजो फ़ाइदो वठंदे शबीरा जो मुड़ुसु हाकिम ऐं गुलज़ार ओड जे घर में दाख़िल थी पूजा ज़ाल अनवर ओड खे ज़बरदस्ती अगवा करे घरनि में पियल सोना ज़ेवर ऐं रोक रक़म खणी फरार थी विया आहिनि। असां ADNC मोरो थाणे ते मथियनि जवाबदारनि मथां दाख़िल कराई आहे, पर पुलिस खेनि गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। मोरो जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत हाजी शमसुद्दीन मेमण मालपेड़ीअ वारे जो नौजवान पुटु मोहम्मद असलम पाशा मेमण कुझु वक़्त खां कोरोना वायरस में मुब्तला हुजण सबबि निजी अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थी वियो। संदसि वफ़ात बैदि इलाइक़े में सोग छाइजी वियो। संदसि लाश ज़रूरी कार्रवाइनि बैदि मोरो आंदो वियो। SOPs तहत खेसि अबाणे क़ब्रस्तान में ख़लीफ़ो साईं में मिटीअ मां हवाले कयो वियो। गुलबर्ग कॉलोनीअ जा रहवासी अॼु 6 ॾींहं बि सिपको इंतिज़ामिया ख़िलाफ़ धरणो हयो वियो। अॻूणे काउंसलर डॉक्टर यूसुफ आराई, हाजी जमील चौहान, साजिद आराई ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त नओं तामीर थींदड़ प्लाज़ा जे कम दौरान किरियल थंभा सिधा न थी सघिया आहिनि। 6 ॾींहनि खां बिजली न हुजण करे सख़्त गर्मीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उन्हनि सिपको अमलदारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द किरियल तारूं ऐं थंभा सिधा करे बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में सिपको ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो।